उन्हनि खे रे सिजाल खान अजरक पारायो ऐं असांजे रे सिराज शौकत राजभर साहब मोहब्बत जे मीलाद जे इन महफिल में अचण ते रे सिजाल खान अजरक पारायो असीं निहायत उन्हनि जा उन्हनि जे लाइ अजरक ऐं उन सां गॾोगॾु असांजे उन्हनि खे रे सिजाल खान अजरक जी ओट ॾिनी। सुभान अल्लाह। ही मोहब्बतूं इहो प्यार इहो जंहिं आका जे सदके अल्लाह इज्जत ॾिनी आहे इंशाअल्लाह इहो प्यार इहा मोहब्बत हलंदी रहंदी। हिन वक्त प्रोग्राम जे हिन आखिरी जंहिं घड़ी जो इंतजार हुयो जंहिं शख्सियत जो इंतजार हुयो कुर्सी खणी जंहिं जे मथा करम नवाज़ी करण मुझे करीम रब जो कम आहे त हिन वक्त बगैर के इंतजार जे पंहिंजे हिन मिलाद शरीफ जे प्रोग्राम में आयल असांजे महफिल जा सदर असांजे महफिल जो सिंगार मेहरबान साईं क़िबला सैयद महमूद मुस्तफा शाह राशिदी जन खे आऊं गुज़ारिश कंदुसि त जेके अचनि ऐं हिन प्रोग्राम में अची असां सामईन जो मान मथाऊं कयूं। साईं क़िबला महमूद मुस्तफा शाह राशिदी सरकार की आमद आका की आमद हुजूर की आमद पुरनूर की आमद जरा जोर से बोलो हाथ उठाकर बोलो जज़ाकल्लाह। असांजे हिन स्टेज ते साईं क़िबला महमूद मुस्तफा राशिदी जेके निहायत मेहर अल्लाहु आमीन। रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि अहल बैतिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नउमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन्न सय्यदना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसामिना व नूर अरवाहना व नूर अहवालना व नूर अव्वलना व नूर ज़ाहिरना व नूर आखिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बना सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल करीम बुरहानुर रशीद। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा
व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिही। ये शेर हजरते शेख सादी शिराजी तमाम मशहूर बुजुर्ग शायर गुजरान अदाई को थोड़ा घट इन शेर जो पस मंजर इहो आहे त जॾहिं हज़रत शेख सादी शेर लिखी पे रहा रात जी गहराई में रात जी तन्हाई में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान ते पे लिखूं बलगल उला बिकमालिही मुंहिंजो आका करीम पहुतो उन बुलंदिन ते कीअं पहुतो पंहिंजे कमाल सां। कशफत दुजा बिजमालिही हुजूर जे अचण सां सभु अंधेरा ख़त्म थी विया। हसनत जमीउ खिसाली महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हर अदा हर महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत तमाम हसीन जमीला। ये टे मिसरा पे पूरे क्यों चौथो मिसरो जेके शायर हुंदा आहिनि शायरनि खे ख़बर आहे त शायर जॾहिं शेर लिखंदा आहिनि त उनजो वज़न पूरो कंदा आहिनि उनखे बराबर कंदा आहिनि। इन जो जॾहिं वज़न कोन पे मिले सोची रहियो रात जी गहराई निंड जो असर पियो झूठो अची वियो ॾेॾा निंड अची अख लगी आहे ॾा सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत मुबारक थी पई। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ सादी दे खबर छा सोचे थो छो परेशान आ या रसूल अल्लाह जे शान में शेर लिखियो आ बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही। या रसूल अल्लाह चार सिटूं लिखणियूं आहिनि टे लिखियूं न हिकु खुटे थी वज़न खुटे थो। या रसूल अल्लाह शेर नथो सम्झ में अचे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खुद आखिरी मिसरो ॿुधायो महबूबन फरमायो ओ सादी चओ सल्लू अलैहि व आलिही। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पढ़ण इहो तवां असांजे मथां त लाज़िम आहे पर इहो आखिरी मिसरो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खुद भी ॿुधायो इन मां दुरूद व सलाम जी फज़ीलत भी मालूम थी वेंदी। ऐं मुख़्तसिर टाइम जे अंदर अॼु जो ही प्रोग्राम हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद ऐं अॼु ही पहिरीं तारीख़ ऐं याद रहे हिन साल वारो जेको जश्न ईद मीलादुन नबी आहे उहो तारीख़ी आहे न अॻ में थियो हो न बाद में थींदो। छो त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के हिन सदी हिन हिजरी जे अंदर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के 1500 साल पूरा मुबारक थिया आहिनि। बाद में 1500 साल या अॻ में भी कोन थिया बाद में भी कोन थींदा त ही ख़ासि ही जेको 12 रबियुल अव्वल अचे थो। मुझा दोस्त जेके परते परते वेठा और ते खोड़ जगह आहे जेकॾहिं तव्हां करीब अची वेहंदो तो वधीक बेहतर थींदो। थोड़ो वक्त आहे ऐं वधीक जेके करीब थी सघो त वधीक बेहतर आहे। सलात व इश्क मोहब्बत सां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारगाह में सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के अंदर इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। अल्लाह ताला जो मुमिनन जे मथा वड्डो एहसान थियो। अल्लाह ताला छा तो फरमाए त मां अल्लाह जो तहां जे मथा वड्डो एहसान थियो। या अल्लाह ताला केड़ो एहसान। अल्लाह ताला फरमायो जो मोकलियम मां पंहिंजो रसूल तव्हां ॾे तव्हां ई मझां पंहिंजो रसूल तव्हां ॾे मोकलियो। या अल्लाह ताला पंहिंजो रसूल छो मोकलियो अथई। अल्लाह ताला फरमायो इन करे तव्हां खे हिदायत वारियूं ॻाल्हियूं सेखारे मुंहिंजो क़ुरान तव्हां खे ॿुधाए मुंहिंजा अहकाम तव्हां ताईं पहुचाए अव्हां जी दिलनि खे साफ़ ऐं पाक बणाए छॾे। तवज्जो हुजे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदर इंसानन खे जेके शयूं अता कयूं आहिनि
घणियों शयूं इंसानन खे अता थियूं पर अल्लाह ताला एहसान न ॼाणायो त मुंहिंजो तव्हां ते ही एहसान आ हिन ॻाल्हि जो तव्हां ते रब जो एहसान आ तव्हां असां खे अल्लाह ताला कीमती शयूं अता कयूं ॿियो सभु शयूं पासे ते करे छॾियो तव्हां असां खे जेको रब ही जिस्म अता कयो आ ही अहिड़ो त कीमती आहे जो ज़ाया थी पवे को उज़्वो त उहो ॿीहर ओड़ी तरह हासिल कोन थिए थो जेकॾहिं तुंहिंजी टंग भॼी पवे त उहा भॼी पवे त ठही वेंदी पर ओड़ी न थी सघंदी अल्लाह ताला इते एहसान न ॼाणायो अल्लाह ताला तो ही मूंखे ज़बान ॾिनी इन ज़बान सां अल्लाह तबारक व तआला जो नालो था वठूं अल्लाह ताला जो ज़िक्र था कयूं पाक शइ ॾिनी अथई असांखे पंहिंजो नालो वठाए थो त बि एहसान न ॼाणाए जो मां ज़बान ॾिनी मां मुंहिंजो नालो वठो था मुंहिंजो ज़िक्र कयो था मुंहिंजो एहसान अथव तव्हांखे ॾिनमि न अल्लाह तबारक व तआला तव्हां असां खे ही वार ॾिना आहिनि वार अहिड़ा आहिनि ज़ाया थी वञनि वरी अहिड़ा जेके अल्लाह ताला पैदाइश ॾिना वरी अहिड़ा कोन थी सघंदा नायाब आहिनि पर जेकॾहिं हीअ अख ज़ाया थी पवे ठही वेंदी पर ओड़ी न थी सघंदी जेकी पैदाइश हुई नज़र घटिजी वई त घटिजी वई वापसि मोटी कोन सघंदी पर अल्लाह ताला एहसान कोन ॼाणायो आहे ये सभु नेमतूं ज़ाया थी पवन ॿीहर कोन मोटी सघंदियूं अदा हा दुनिया वारा नथा मोटाए सघन पर मुस्तफा करीम ये नेमतूं वठी ॾेई सघे थो हज़रत कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजूर जा सहाबी आहिनि जंग जो आलम मां जिहाद थी रहियो आ हज़रत कतादा ॾिसन था रसूल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा आहिनि हेॾा तीरन जो हमलो थियो आ आॾो ढालूं सभु मज़बूत हुयूं उहे सभु मज़बूत ढालूं टुटी वयूं न आॾो तीरन जो हमलो थिए थो सोचे तो तीर भी ॾिसे तो इहे उनदा अचनि था महबूब साम्हूं बीठा आहिनि महबूबन खे तीर न लगी पवे ए कतादा तुंजी ढाल काथे आ ढाल टुटी वई आ पंहिंजो पाण सां कलाम करे थो ओ कतादा अल्लाह ताला जो तो ते एहसान थियो तोखे इस्लाम मिलियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात सां तुंजो तारफ थियो उन जो गुलाम थे जेकॾहिं ढाल आहे कोन त पोइ छा थी पियो तूं त आहे हुजूर जे आॾो थी ढाल बीहजी वञ हज़रत कतादा हुजूर जे साम्हूं अची बीठा जेड़ी मल हुजूर जे साम्हूं आया तो वो तीर जिस्म के लगो पर एक तीर अख में लगी पयो हदीस जे अंदर इंदो आ त जने तीर अख में लगो अख बाहर निकरी आई ता असा के धींड लगी पवंदो बर्दाश्त न थी सके बर्दाश्त थींदो गलायो न थींदो धक्को लगंदो बर्दाश्त न थींदो अख में तीर लगो अख बाहर निकरी आई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम गमज़दा थियान मुझे सहाबी मुझे लाए तकलीफ सठी पंहिंजी अख ज़ाया करे छड़ी अल्लाह ताला के अर्ज़ कयो मुझा रब हिन मुझे सहाबी के जन्नत अता फरमा हज़रत कतादा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवां दुआ कई मुखे जन्नत मिली वई मुखे यकीना 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 पर हाणे अर्ज़ इयो थम मुखे जन्नत बेशक मिली या रसूल अल्लाह पर हिया अख भी अल्लाह का मुखे वापस वठी दियो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ये कोन फरमाए तो मु हकीम त ना आहियां मु तबीब त ना आहियां मु इलाज तुंजो किए कया जेकी पैदाइशी अख ही कुराड़प में उन जी नजर घटिजी वई पर जेकी हुजूर मुखे अख मोटराए ॾिनी उन जी कुराड़प ताईं नजर तेज लगी पई रवायात जे अंदर आहे हजरत उमर बिन अब्दुल अजीज जो दौर आ रशा घणी माण्हू नथा मिली सघन चवे तो ओ हजरत साईं मां हजरत कतादा जी औलाद आ सभिनी माण्हुनि खे परते करे चवे तो जेकर असां सां वेझो थियणो तो त हेड़े आका जी निस्बतूं असां जे साम्हूं खणी अचो और रिवायात के अंदर अचे थो उर्गो हजरत कतादा जी अख ताईं असर कोन रहियो पर हजरत कतादा जी औलाद जो अखियूं भी तेज ऐं रोशन अदा छो न थे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने एक सहाबी सगो रहियो या रसूल अल्लाह मुखे का खुशबू अवां वट हुजे मुजी न्याणी जी शादी आ या रसूल अल्लाह का एड़ी नायाब खुशबू हुजे अहां जा त गुलाम खोड़ा आहिन अहां जा त खास गुलाम खोड़ा आहिन अहां के का भली खुशबू हुंदी जे करे मुझे इनायत थे मुजी न्याणी जी शादी आ मां उनके तोहफो जा दाज में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वन्या दा शीशी खणी आ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वद्दुहा जे चेहरे वारे उन पाक जात पंहिंजे पाक जिस्म मुबारक जो पाक पघर मुबारक उन शीशी में भरे करे ॾिनो आ
जने पंहिंजी उन न्याणी खे उन सहाबी सगोरे दिनो आ रिवायात जे अंदर बुजुर्गन फरमायो आ त वो उन न्याणी जने अतर हयो त उहा इलाइको मुअत्तर कोन थियो पर हुन जी नस्ल जे अंदर उहा खुशबू करे खत्म कोन थी उहा खुशबू हलंदी हलंदी पई आहे अल्लाह तबारक व तआला वो शान मुस्तफा करीम अलैहि सलाम के अता फरमायो आ सलात नबी अलैहि सलातो सलाम ते सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वडे आवाज सा नबी अलैहि सलातो वसलाम जन जो शान इन दुनिया के अंदर खोड़ मुख्तलिफ किस्म जा मानू आहिन के के ख्यालात जा मानू आहिन के ख्यालात जा मानू आहिन पर याद रहे जे करे तहां जी दिल साफ अल्लाह ताला ईमान अता कयो आहे तो हुजूर अलैहि सलातो सलाम जी जात सा तहां के मोहब्बत थींदी ऐ हुजूर जी जात जो उम्मी लकबी हो वो पढ़ाए नहीं जाते हर एक का हिस्सा नहीं होता दीदार उनका वो जहल को हुजूर दिखाई नहीं देते हर के अंदाज कब चाहे उम्मी माना चाहे बेपढ़ वो बाज जुहला जाहिल इंसान को इनमा इस्तिदलाल कंदा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फर्क का केड़ो फर्क हिक आहे अनपढ़ बियो आहे बेपढ़ अनपढ़ बेपढ़ वो आहे जेको दुनिया में न पढ़ियो आहे जेके अल्लाह ताला सब इल्म सेखारे करे सुभान अल्लाह हुजूर उलूम अता फरमाए छया जब तो हर हिक जे हिस्से में महबूब जो दीदार ना आहे अबू जहल के महबूब सलाम के चवण लगो नकले कुफर नबाशत हुजूर के चवण लगो त अहां जेड़ो मु नऊज बिल्लाह हुस्न में घट के डिठो कोने ता जो हुस्न को फरमायो तो सही तो चल सहाबा कराम ता कुछ टाइम गुजरो सैयदना हजरत अबू बकर सिद्दीक बशर बाद अंबिया बितहकीक जेके अल्लाह ताला हुजूर जी निस्बत हुजूर जी मोहब्बत ऐ ज़हदो तकवा वधीक हुजण जे करे हुजूर अलैहि सलातो सलाम का बाद वडो मर्तबो अता फरमायो जने हुजूर जे सामो जो आया हुजूर अलैहि सलातो सलाम के फरमाइण लगा या रसूल अल्लाह अहां जेरो हसीनो जमील मुजी अख डिठो ही कोना शायर चवे तो ना या साहिबुल जमाल या ए जमाल साहिबे जमाल हुस्न जमाल जा मालिक या सैयदुल बशर अवा आयो त बशरी लिबास में पर न बशरन जा भी तवा फखर आयो इंसान फखर कंदो मुबारक चंद्र खां भी वधिक चमकदार आहे चवे तो ला युमकिन सना कमा कान हक़हु या रसूल अल्लाह अवा जी तारीफ अवा जो शान अवा जो मकाम हक ना है असा अता सहाबा कराम अर्ज कयो या रसूल अल्लाह अवा के अबू जहल चवण लगो नऊज बिल्लाह अवा जेड़ो हुस्न में घट हुस्न वारो मु डिठो ही कोने को उन बेअदबी वाला लफ्ज चवा ता असा का वात का न निकली सगंदा तवा फरमायो सच तो चवी अबू बकर सिद्दीक सही अवा के फरमायो अवा का वधी का खूबसूरत को डिठो ही कोने को अवा फरमायो सच तो असा के समझ में गाल कोन आई महबूब अलैहि सलातो सलाम फरमायो ओ अबू जहल जो अंदर भी कारो चेहरो भी कारो उन जी शक्ल भी कारी अल्लाह साईं असा के आईनो बनायो आ अबू जहल पंजो पाण के असा के दिसे पो हुन जो पंजो अंदर हुन के नजर अची रयो अबू बकर सिद्दीक जो चेहरो भी मुनव्वर हुन जो अंदर भी मुनव्वर अल्लाह ताला हुन के नूर वारो बनायो असा के दिसे पो त पंजो पाण के दिसी रयो असा के रब आईनो बनायो आ जे जो अंदर जेको हुंदो असा के जे दिसंदो ओ उन के पांजी गाल उआ पाण नजर इंदी असा जी जात ताई न पहुंची सगंदो तने त शायरन चयो अन महबूब अलैहि सलातो सलाम जो हुस्न जमाल जे कदे दुनिया वाला दिसन हा जेको हकीकी हुजूर जो हुस्न जमाल आहे वो हजरत यूसुफ अलैहि सलाम जो हुस्न दिसी करे त मिस्र वारन त पांजी आंगरियों कटे छडियो पर हुजूर अलैहि सलातो सलाम जो जे करे असली हुस्न मुबारक दिसन त पांजा सर भी कटे छडन मुझे दोस्तों अजीजो हुजूर अलैहि सलातो सलाम जो हुस्न जमाल तो वो हुस्न जमाल आहे सलात मुझे नबी अलैहि सलातो सलाम ते हिकड़ो प्यारो वाक्यो आहे वरी गाल इंशाअल्लाह ताला वरी वक्त भी थोड़ो आहे सलात इसको मोहब्बत सा सल्लल्लाहु जोर सा मिलाद जो महीनो सलात जोर सा पढ़ो वसल्लम अलैका या हबीबल्लाह
हुजूर अलैहिस्सलाम जो दौर मदीने पाक का खोड़ फासले ते हिकड़ो शहर आ। उन शहर में हिकड़ो वडो जमींदार अमीर यहूदी रहे तो वो यहूदी उन जो पुत्र आ औलाद बटरे अथस बटरे पुत्र अथस उनन में नंढो नंढो पुत्र हुन जो प्यारो आ। सजी दौलत हुन जे नाले ते तस मिल्कतियूं हुन जे नाले ते तस खजाना हुन जे नाले ते तस सोन हुन जे नाले ते तस जमीनों हुन जे नाले ते तस पर घर में हिकड़ी कुंड में ढकियल शे आ। पुत्र के मना तस त इन में हथ न विझजा। इंसान जी फितरत आ जे शे खां मना कयो वेंदो आ उन शे दे हुन के अट्रैक्शन थींदी आ तवज्जो वेंदी आ। जना खां मना आहे इंसान जी तवज्जो वेंदी नशे पते खां मना इंसान जी तवज्जो वेंदी उन जी भी तवज्जो ओडे वई सोचण लगो हर शे बाबे ॾिनी आ सोन ॾेई छॾियईं जवाहरात ॾेई छॾियईं मिल्कियत ॾेई छॾियईं पर इन दॿे जे अंदर अहिड़ो छा आहे जो मूंखे हथ लाइण नथो छॾे। पियो हिन जो ॿाहिर आ वञे उहो दॿो खोले थो उन दॿे जे अंदर अगलन नबियन सगोरन जूं बिशारतूं मौजूद आहिन। अगलन नबियन सगोरन जा बनी इसराइल जे अंबिया जा सहीफा मौजूद आहिन जंहिंमें आमना जे लाल तूं जे मुंहिंजे मुर्शिद तूं जे मुंहिंजे हादी तूं जे मुंहिंजे नबी इमामुल अंबिया जो नालो मुबारक ऐं बिशारत लिखियल आ। वो कपड़े जे अंदर बंदा जेड़ी महल उहा दॿी खोले तो हीरन सा जवारन सा मणियल आहे हुन जे लाइ त अकीदत हुई त मुंहिंजे नबी जो हिन जे अंदर नापियो आ पर हू हकीकत खे तस्लीम न पो करे जो हुजूर जो नालो हुन में लिखियल हो। हुन जे पुट जेड़ी महल खोलियो अंदर हिकड़ो मखमल जो कपड़ो उन खे खोले त अंदर वरी सोन जो दॿो उन जे अंदर खोले त जेड़ी महल रोशनी निकती रोशनी पवण जी देर हुई त बेहोश थी करे किरी पयो आ। उन जे मथा लिखियल हुयो आखिरी नबी ईंदो ऐं उन जो कलमो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर जो जमाल तो वड्डो आ पर हुजूर जो जो को इस्म मुबारक अंबिया कराम सही फंजे अंदर ॿुधा वो लिखियल आ वो ॾिसी करे बेहोश थी वियो ना पियो वियो भजंदो आ जल्दी अच तुंहिंजो लाडलो पुट प्यारो पुट बेहोश थी करे किरी पयो आ। ओ यहूदी भगो आयो आ पंहिंजे पुट खे हंज में खयो थई ओ मुंहिंजा प्यारा फर्जंद ओ मुंहिंजा प्यारा पुट तोखे छा थी वियो आ तोखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आ कहिड़ी शइ जी घुर्बा होश में त अचो वक्त गुज़रियो आ पर जेड़ी महल होश आयो थस चवे तो ओ मुंहिंजा अब्बा मूंखे ॿियो कुझु न खपे पर इहो त ॿुधाए इहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह केरो आ। पियो कावड़ियो थस तोखे मना कई हुई त इहो दॿो न खोल जाए तूं छो खोलियो जे मुंहिंजा अब्बा मूंखे सभु शइ खण पर मूंखे इहो ॿुधा त इहो शख्स केर आहे काथे यहूदी हुयो। हुजूर ते ईमान न पो हाणे पंहिंजे पुट खे कमरे जे अंदर बंद करे छॾियईं। हिकु पहर गुज़रियो ॿियो पहर गुज़रियो टियों पहर गुज़रियो चौथों पहर गुज़रियो पुट प्यारो भी हुयस ज़ाहिरी ॻाल्हि जंहिंजे नाले हर मिल्कियत थियल ॻाल्हि में प्यारो भी हूंदो वो इश्क ऐं मोहब्बत तड़प हिन जी दिल में पैदा पई थिए त मुंहिंजो पुट अलाए कहिड़ी हालत में आहे बुख ऐं उञ ते आहे अलाए कहिड़ी हालत हूंदी अंदर पुट ॿधल पियो अथसि इन करे रुगो ॿधो अथईंसि त जीअं दिमाग़ जॻह ते अचेसि इहो ज़िद छॾे पर जेड़ी महल कमरे जे अंदर दाख़िल थिए सोचे पियो त मुंहिंजे पुट जो उहो ख़्यालु ख़तम थी वियो हूंदो। जेड़ी महल कमरे जे अंदर दाख़िल थिए ॾिसे त पुट जा पेर सिधा लॻा पिया आहिनि हथ पोयां ॿधा पिया आहिनि अखियुनि मां ॻोढ़ा हलनि था छत ते निगाहूं मथे आहिनि ॻोढ़ा हलनि था चवे थो ओ मुंहिंजा रब मूंखे हितां आज़ाद कराए त मां उन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वारे जवान सां मिलां। हुजूर जी मोहब्बत ऐं इश्क दिल जे अंदर अहिड़ो घिरी वियो ऐं जेके हू त अल्लाह जी नज़र थी वई हुन जे मथां फज़ल थी वियो पर जेके इश्क वारा हूंदा उन जी ॿोली उन जी लैंग्वेज जी मट हूंदी आहे। हिकिड़ो मशहूर बुज़ुर्ग गुज़रियो आहे ज़मींदार हुयो अल्लाह जो वली बि हुयो
वेठो आए के दसे त साईं रोज अलाए के रत वारी बनी जे अंदर माल काई तो जे सजी बनी के चट्टू कयूं थो वने गाह खायूं थो वने जिन के पकड़ियो रोज गुसी वने रोज गुसी वने हिकड़े दी पाण अची करे मुसलो भी रखे तो नमाज भी पढ़ंदुस तहज्जुद भी पढ़ंदुस ॾिसां त मूं वारी बनी में यो आयो केरा जेड़ी महल जो तहज्जुद पढ़े तो ॾिसे तो बकरन जो आवाज आयो एकड़ो इलाके जो को मानू आ बैठो आ सलाम वराए चवे तो हुन कौन है उर्दू तो गालाए कौन है पंजाबी गालाए तो हुन जो नालो हो जे शख्स जो मोहम्मद दाने सजो बाग खण तुंजो नालो महबूब जो सजो बाग तुंजो हाने आहे के नालो महबूब जो खयो हाने मालिक तू खण जेको वणे जेके आशिक हुंदा उन जे बोली वरी मटजी वेंदी आहे त पियो खे जेड़ी महल चई त ॾिठई त हालत बधा पियान पर जिद सागो तस त सोड़ समझाई खोड़ समझाई नेट पंहिंजे पुट खे धक्को हणी ॾिनई जेड़ी महल जो धक्को हणी ॾिनई त पुट खां रत वही पियस ऐं पुट खे चई त निकिरी वञ मुंहिंजे घर मां जेड़ी महल चईस निकुर मुंहिंजे घर मां त पुट चयस ओ मुंहिंजा बाबा मां त इहो ॾींहुं कल खां इंतजार में त घरां कढे हुजूर जो नालो खबर कोनस पर दिल में मोहब्बत हस कलमो भरियो हुई कलमो पढ़ियो हुई जे बाबा मु त इंतजार में हम मुखे कढ त मां इन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सा वनी मिला हाने दीवानन वांगुर फिरंदो थो अते दीवानो मस्तानो लगंदो तो अते हर हुन खां तो पुछे अदा दे त खबर यो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह केरा यो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह किथे मिलंदो यो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह केड़े शहर में आ मानुन का पुछा कंदो तो अते गोलिंदे को मानु मिलियो तस त हिया हलियो वञो हेतरन ॾींहंनि खां बाद मदीने शहर में वञी उते पुछा कंदे तो के इहो मिली वेंदो सफर जा आसार आहिन सफर जी हालत आहे जेड़ी महल रात जो दरवाजे ते पहुतो आ हाने सोचे तो त केंजी निंड फिटाया पर सुबह जी फजर जो वक्त थे तो त जेड़ी महल दर खोले तो त हजरत अम्मार बिन वासला रज़ी अल्लाह ताला अन्हु दिसन था त ही को आशिको आ जेको इश्क में सटजी आयो आ पुछा कोन था कंस समझी था वजन चवंस था हल त तोखे वठी तो हला पंहिंजे यार ॾे जेड़ी महल महबूबन दे हले थो अगते हले थो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी उहा पाक खुशबू मुबारक जेकी हुन उन दब्बे मुबारक के खोलियो हुयो तो उन मां हुन के आई हाणे मदीने शरीफ में पहुतो उहा खुशबू हुन के अची रही त चवे पो अदा मूंखे शक न पर हाणे पक आहे त यार वे जो आ छो त खुशबू मां जेकी हुते सिंगी उहा हाणे हिते खुशबू अची रही आहे हुजूर तवां असा जेड़ा कोन आहिन रिवायत जे अंदर अचे थो छो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला बशरी खाके जे अंदर मोकलियो इंसानी लिबास जे अंदर मोकलियो तवां अग में ही रिवायत कोन बुधी हुंदी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम एकड़ो इंसानी फितरती अमल आ पाण सहाबी सगोरन के फरमाइन था पाण हेठ लही व्या के जगह ते फितरती अमल जे लाए वो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा पाक इस्तेमाल शुदा पत्थर मुबारक सहाबी सगोरन के या खबर आहे त तू ऐ मुंजी हुआ शे नजिस आहे पर अल्लाह जे रसूल जी हुआ शे नजिस कोन आहे पाक ऐ साफ आहे सहाबी सगोरे जेड़ी महल जो उन जगह ते वयो त उहे पाक पत्थर मुबारक उनन मा एतरी त नायाब खुशबू अची रही उनके उते रखी कोन आयो पांजे कफन जे अंदर विझी अची करे वेढ़े आयो इन बुधायण लगो जेड़ी महल महफिल कथे होंदी काथे मानु वेदा हा को ऊद हणी इंदो को अंबर हिंदो को जाफरान हणी इंदो हो को मुश्क हणी इंदो हो पर महबूब जा इस्तेमाल शुदा उहे पत्थर जेड़ी महल आ उते महफिल जे अंदर पहुचंदो सबनी जी खुशबू गुम थी वेंदी उन पत्थरन जी खुशबू सबनी खां जोर होंदी जेड़ी महल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते निगाह पयस महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते नजर पयस पुछी सो ओ अदा बुधाए न बुधाए पर मां के खबरा त मुजो यो सोणो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो थो वने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे करीब आयो आ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ये हथ मुबारक ते इस्लाम कबूल कयो अथई इस्लाम कबूल कयो थई अल्लाह तबारक व तआला वही नाज़िल फरमाई आहे फरमायोस ए मुजा महबूब हे जेक तोसा मोहब्बत कन था
ही जेके तुंहिंजी मोहब्बत में आया आहिनि जॾहिं तोसां मोहब्बत कनि था अल्लाह तबारक व तआला हिननि सभिनी जूं पोयूं सभु ग़लतियूं मुआफ़ फरमाए छॾे थो हिननि खे पाक ऐं साफ़ बणाए छॾियो आहे हुजूर सां मोहब्बत करण सां अल्लाह ताला पोयूं ग़लतियूं मुआफ़ तो फरमाए तवज्जो हुजे पंहिंजी ॻाल्हि ते मोटी था अचूं अल्लाह तबारक व तआला फरमायो तहां ते एहसान थियो जो मां पंहिंजो प्यारो रसूल तव्हां ॾे मोकिलियो ई नेमतूं अल्लाह ताला तव्हां असांखे अता फरमायूं इन जो एहसान कोन जतायूं पर यादि रहे ऐं आख़िरी ॻाल्हि कयां थो ये जेके नेमतूं आहिनि ही हथ आहिनि ही पेर आहिनि ही ज़बान आहे ही कन आहिनि ये सभु नेमतूं पर दोस्त अहबाब मित्र ऐं माइट ये सभु नेमतूं हिन दुनिया जे अंदर आहिनि दुनिया जे अंदर रहिजी वेंदियूं ख़त्म थी वेंदियूं जेकॾहिं वध में वध को क़रीब मिट माइट आयो त बि क़ब्र ताईं ईंदो क़ब्र खां बाद उहे छॾे वेंदा पर जेकॾहिं क़ब्र जे अंदर निस्बत कम ईंदी उहा बि हज़रत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत कम ईंदी शायर चवे थो न हज़रत हाजी गुलाम नबी महेसर तवज्जो हुजे मु समझां तो थकजी भी पिया सवेरे खां आया आखिरी गाल कयां थो ऐं खुद थकियल आहियां कल खां निकतल हुयो रोहिड़ी जे अंदर प्रोग्राम हुया रात देर वरी सुबह सफर में हुयासीं थकियल आहियां आऊं भी हाजी गुलाम नबी महेसर पंहिंजो अक़ीदो थो ॿुधाए कहिड़ो अक़ीदो थो ॿुधाए हो मुंहिंजी वाहर कजा शान वारा नबी ओते भेरो कजाए भलारा नबी हो मुंहिंजी वाहर कजा शान वारा नबी उते भेरो कजाए भलारा नबी ओ जिथे कुदरत सामुअल जियारा वञन जिथे हर आदमीअ खे उथारियो वञे यानी हशर जो मकाम क़यामत जे ॾींहुं मुअल उथारिया वेंदा हो जिथे कुदरत सामुअल उथारिया वञन जिथे हर आदमीअ खे उथारियो वञे उते सारी थी जाए सहारा नबी मुंहिंजी वाहुर कजाए भलारा नबी ओ साईं पंहिंजे धणीअ सां अव्हां खे वॾो प्यारो आ अव्हां जो तलबियो ख़ुदा ॾियण लाइ तयारु आ हुजूर जेको तलबियो अल्लाह ताला अता फरमायो हिक यहूदी के फरमायो इस्लाम में अचो इस्लाम में तू लाइ फलाह आहे या रसूल अल्लाह मां इस्लाम में अचा तो पर अल्लाह जा रसूल खबर आ पर मुझे मथा हिकड़ो कर्म कयो पाण फरमायो छा या रसूल अल्लाह मुझी नंढड़ी धी हुई मुखे ॾाढी प्यारी हुई पर उहा गुज़ारे वई आ अल्लाह जा रसूल आयो ईसा अलैहिस्सलाम जा भी सरदार आयो ईसा अलैहिस्सलाम मूलन के जियारींदो हो तहां जे कुरान में भी आ असां जे किताबन में भी आ मुझी नंढड़ी के जियरो फरमायो तमा इस्लाम में दाखिल थिया महबूब फरमायो ओ फलाणे जी धी उठी भी हो लब्बैक लब्बैक सअदैक या रसूल अल्लाह चई करे उठी बीठी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के अर्ज के या रसूल अल्लाह मुझो बाबो चवे थो त मुखे जियरो कयो मुझे बाबे के चो त इस्लाम कबूल करे अल्लाह सी उन जे मथा रहमत कंदो पर मां वापस नथी अचण चाहियां छो जो मुझो अल्लाह मुझे हिन बाबे ऐं अम्मा खां वधीक मुझे मथा मेहरबान आहे मुझो अल्लाह मुझे न बाबे खां वधीक मूंसां प्यार करे तो मां पंहिंजे बाबे ॾे वापस नथी अचण चाहियां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला तव्हां खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक निस्बत समझण जी तौफीक अता फरमाए पाक महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत समझण जी तौफीक अता फरमाए अल्लाह तबारक व तआला वडेरे सिजावल खान जी रिज़्क़ रोज़ी जे अंदर बरकतूं अता फरमाए असां सां मोहब्बत रखन था ईगो असां जो अॼु जो ताल्लुक न आहे हिननि जो पर असां जे वडन साइन खां वठी साईं अली अनवर शाह बादशाह साईं मोहम्मद सादिक शाह दो साईं सनड़ो साईं बादशाह उन्हनि खां वठी तव्हां जे इन्हनि वरनि सां ताल्लुक आहे रूहानी सिलसिले जो ऐं अल्लाह तबारक व तआला उहे सिलसिले जी मोहब्बत ऐं अक़ीदत इन्हनि जी दिलनि में असां वटि बि हिक ॿिए सां मोहब्बत महफूज़ फरमाईंदो
हजरत पीर साईं रोज़े धणी बादशाह जेकी असां जा जद्दे आला असां जा मुर्शिद उन जी आखिरी हिकड़ी गाल याद अचे पई बुधाए करे दुआ खैर कंदासे अल्लाह वारन जो जेको दसियल तरीक़ो आ वो छा आहे असां खे जेको घर जो हुकुम आ जमायत खे जेको हुकुम आ वो केड़ो हुकुम आ पीर साईं रोज़े धणी हुकुम आ त मुंहिंजा मुरीदो तव्हां अल्लाह तबारक व तआला जा फर्ज अदा कयो नमाज़ू पढ़ो ऐं उन सां गॾु 4 तस्बीहूं ज़िक्र जूं कयो तव्हां जा ज़ामिन असां वेठाऊं तव्हां जी क़यामत जे ॾींहुं सिफारिश असां कंदासीं सिफारिश तव्हां जी असां कंदासीं वो 4 तस्बीहूं केड़ियूं पहिरीं तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जी ॿी तस्बीह इल्लल्लाह जी टी तस्बीह अल्लाह जी चौथी तस्बीह हू जी ऐं इन जो फ़ाइदो इहो आहे अल्लाह तबारक व तआला उन बंदे खे त माफ़ करे थो जेको ज़िक्र करे थो पर रिवायत जे अंदर जेको अल्लाह जो ज़िक्र करे थो बरसां गुज़रियो वञे को शख्स अल्लाह ताला उन गुज़र वाण जे मथां बि रहमत फरमाए थो त मुंहिंजे ज़िक्र करण वारे बंदे जे बरसां गुज़रियो आहे अल्लाह वारन ये दग दस्या ये इए कोन दस्या पर उन जो तवक्कल भी अल्लाह ते ओड़ी हुई हजरत पीर साईं रोज़े धणी बादशाह खे फ़कीरन सफ़र जे दौरान ॼांभे जो तेल ॾिनो पाण जॾहिं ॼांभे जो तेल फ़कीरन ॾिनो हिकु फ़कीर खीर ॾिनो रात जो टाइम थियो जीअं मूंसां बि ख़लीफ़ा साण आहिनि मूं कॾहिं कॾहिं मज़ाक कंदो आहियां मूं खीर पीअंदो आहियां घटि पोइ चवंदा आहिनि साईं राति तोखे खीर पीआरियोसीं मूंखे लॻंदो आहे पी छॾियो पाण हाणे चयो साईं राति तोखे खीर पीआरियो पोइ इहे वॾनि साईं सां बि ख़लीफ़ा साण हूंदा हुआ पोइ राति जो टाइम थियो अंधेरो हुयो ख़लीफ़े ते ड्यूटी ही साईं खे खीर ॾियण जी तवज्जो हुजे त ख़लीफ़े सम्झो त आउं खीर थो ॾियां पर ख़बर उनखे कोन पई त उहा आलाइण ओ लिक्विड फॉर्म में ॼांभे जो तेल हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी खे ॾिनई पाण वो खीर मुबारक समझी वो ॼांभे जो तेल पीतो वात खे त ज़ाइको लॻो निड़ीअ खां त लॻो पर पीअंदा वया वञी करे ढुक बचो ख़लीफ़े सम्झो त हाणे साईं बचायो आख़िर में हिकिड़ो ढुक दुआ जो मां बि हणंदुसि छो त अल्लाह वारनि जी बचल शइ में निस्बत हूंदी आहे ये तो अल्लाह वारा आहिनि ये रसूलुल्लाह जी हदीस में आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम एक जगह ते सहाबा के फरमायो पानी भरियो तो पानी सजो हारियो इन जगह ता पानी भरियो या रसूलुल्लाह हो भी पानी आ हे भी पानी आ हिकड़ो हारायो थो बियो भरायो था असां के तहां जी गाल ते कोई एतराज ना है पर हिकमत बुधायो हिकमत वारा नबी आयो पाण फरमायो हिन जगह ते अल्लाह ताला सा दुश्मनी रखण वारा हा उनन जो ही इलाइको हुयो हज़ारे साल अग में उन ते अजाब थियो तवा इता पानी न भरियो इता अल्लाह जे नबी हजरत सालेह अलैहि सलाम जी डाची पानी पीतो तवा इता पानी पियो इन में तहां जे लाए शिफा है अल्लाह जे नबी भी पानी न पीतो अल्लाह जे नबी जी डाची पीतो रसूलुल्लाह फरमायो शफा है तो उनन भी चो अल्लाह जे वली जी निस्बत है हिनखे जेड़ी महल जो वो खीर समधी पीतई त वो ॼांभे जो तेल जो ये वात मालत से आंड्राई खलीफे जा सड़ी पया परेशान थी वियो अर्ज खणी आयो हथ बधई हजरता मुजा मुर्शिद मुखा गलती थी पर अवा नाराजगी जो इजहार भी न कयो असा पीर त तकड़ा कावड़ जी पौंदा न चाय चई से छो देर के मानी में लूण घणो पइजो मिर्च घणा पइजिया पर न सुभान अल्लाह अल्लाह जा कामिल वली जै जी अल्लाह ते तवक्कल फरमायोस ओ फकीर तू तो समझे तू जांभो प्यारियो आ नन्न मुखे खीर पियाण वारो मुझो रब आ लुत्फे सजण दम बदम कहरे खुदा गाह गा हिय भी सजण वाह वाह त हूं भी सजण वाह वाह मुखे रोज खीर पियाण वारो मुझो रब मुझो अल्लाह आ जे करे अज उन खीर पियाण वारे मुझे अल्लाह मोहम्मद राशिद लाए चूंडियो त अज जांबो पिया त मुझे रब खीर पियारियो त उन जो खीर पियण रोज कबूल तो अज उन जो जांबो भी मोहम्मद राशिद के कबूल आ जने रब सा या तवक्कल ऐं अकीदत होंदी त रब तआला तहां जे मथा एड़ो फजल फरमाइंदो जो तहां सा बेड़ा पार थी पवंदा मुझो चवण तहां जो बुधण अल्लाह से कबूल मकबूल मंजूर फरमाए अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह में ही महफिल कबूल फरमाए सलात नबी अलैहि सलातो वसलाम सल्लल्लाहु नाला लाउड देखो हां हां लाउड देखो ठीक है वफात केले ई पर वफात केले कयो तो उन जो पूरी औलाद
सलातो सलाम थे तो पोता सलातो सलाम अच्छा मुझा दोस्तों अजीजो अल्लाह तबारक व तआला के आबाद फरमाइंदो ये महफिलियूं इंशाअल्लाह ताला थींदियूं रहंदियूं तवां ऐं असांजो अक़ीदो अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे ऐं अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो असां हुजूर जो मिलाद भी करण वारा आहियूं हुजूर अलैहिस्सलातु सलाम जे सहाबा के भी मञण वारा आहियूं अबू बकर सिद्दीक़ साईं उमर फारूक उस्मान गनी हजरत सोने मौला अली शेर खुदा तमाम सहाबा ऐं हुजूर जी इतरत हुजूर जे अहल बैत सां भी मोहब्बत रखण वारा आहियूं ऐं तॾहिं त आला हजरत साईं फरमायो न अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर नज्म है और ना ओहे इतरत रसूलुल्लाह की असां के हुजूर जी औलाद सां भी प्यारा त हुजूर जे असहाब सां प्यारा छो त बिनी के निस्बत मदीने वारे साईं जी आहे अल्लाह तबारक व तआला तमा असां के आबाद फरमाइंदो दुआ घुरो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना व मौलाना मुहम्मद व आल सय्यदना मुहम्मद या अल्लाह तबारक व तआला ये महफिल पांजी बारगाह में कबूल और मकबूल फरमा या अल्लाह तबारक व तआला ये महफिल जो सवाब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बारगाह पाक हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमाम सहाबा कराम पंजतन पाक अहल बैत अतहार तमाम औलिया कराम के अता फरमा या अल्लाह तबारक व तआला ही महफिलियों असां के बार-बार करण जी सआदत नसीब फरमा या अल्लाह तबारक व तआला असां जे हिन रईसन राजपरन असां जे दरगाह शरीफ पीर साईं सनड़े साईं साईं अली अनवर शाह बादशाह जे प्यारन मुरीदन जे खानदान उनन जी औलाद में जेके भी हिन दुनिया जे अंदर मौजूद आहिन दुनिया मां लाडाणो करे वियान खुसूसन रईस इलाही बख्श रईस शौकत खान रईस अमानुल्लाह रईस बालम खान या अल्लाह तबारक व तआला उनन जी बख्शिश फरमा मगफरत फरमा ऐं जेके भी नौजवान हिते आहिन खुसूसन या अल्लाह तबारक व तआला इन जे मथा खास फजल फरमा खास करम फरमा रईस सजावल खान जे रिज़्क रोज़ी में रईस शिराज खान रईस हसीब रहमान या अल्लाह तबारक व तआला डॉक्टर सलीम या अल्लाह तबारक व तआला जेके भी नौजवान आहिन या अल्लाह तबारक व तआला मुजीब खान नादर खान या अल्लाह तबारक व तआला हबीबुल्लाह जेके भी खानदान जा नौजवान आहिन उनन जे मथा खास करम फरमा उहे कम करा जे में तू राजी आहीं उनन कमन खां या अल्लाह तबारक व तआला असां जो कदम रखरा जे में तुंजी रज़ा मंदो आहे पांजा नेक कमकार असां खां करा या अल्लाह तबारक व तआला जेके बंदा तुंजी न महफिल जे अंदर मौजूद आहिन सभी जे रिज़्क रोज़ी जे अंदर बरकतूं फरमा या अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाही उम्मती आहिन उहे उम्मती जो मुस्तफा करीम पैदा थिया पैदा थियण सां ई पंहिंजी उम्मत जो तज़किरो फरमायो या अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत जो ख़ैर या अल्लाह तबारक व तआला उन जे मथां ख़ास फज़ल फरमा बेबरकतिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अर्हमर राहिमीन सलातो सलाम थींदो वरी दुआ थींदी सलातो सलाम जे लाइ शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम जिस सुहानी घड़ी चमका तैयबा का चांद जिस सुहानी घड़ी चमका तैयबा का मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा यानी खातूने जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम आसियो थामे लो दामने मुस्तफा आसियो थामे लो दामने मुस्तफा
और पढ़ो रब की रहमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम या इलाही वास्ते आले रसूल ये सलामे आज जाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ताला असांजे मथां ख़ासि करम फरमा फज़ल फरमा सभिनी जा झोल खाली आहिनि या अल्लाह तबारक व तआला सभिनी जो झोलियूं पंहिंजी दुआनि सां आबाद फरमा या अल्लाह तबारक व तआला असांजे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमा कारोबार में बरकतूं अता फरमा फसलन में बरकतूं अता फरमा या अल्लाह ताला आसमानी आफ़तुनि खां माफ़ी ॾे बरसात खां सैलाबनि खां माफ़ी अता फरमा ज़मीनी ज़िलज़िलनि खां माफ़ी अता फरमा या अल्लाह तबारक व तआला तुंहिंजा बंदा जेके भी बीमार आहिनि तूं ही शाफ़ी तूं ही काफ़ी उन्हनि खे शफ़ा अता फरमा या अल्लाह तबारक व तआला इन दज्जाली दौर फितननि वारे दौर में सही तरीक़े व तआला असांजे वालिदैन असांजे उस्तादनि असांजे मुर्शिदनि जो सायो असांजे मथां ता देर क़ाइम ऐं दाइम फरमा या अल्लाह तबारक व तआला असांजे मथां रहमत जा दरवाज़ा खोल असांजे मथां बरकत जा दरवाज़ा खोल या अल्लाह तबारक व तआला असांजे मथां फज़ल जा दरवाज़ा खोल असांजे मथां शफ़क़त जा दरवाज़ा खोल अज़ाब जा दरवाज़ा परेशानी जा दरवाज़ा या अल्लाह तबारक व तआला असांजे मथां माफ़ फरमा आज़माइश खां माफ़ फरमा व सल्लल्लाहु तआला अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक आमीन बिरहमतिक या अर्हमुर राहिमीन।